रसूल बख्श पलेजो जी 95 सागरा रसूल बख्श पलेजो जी आखिरी आरामगाह जमशाए ते तकरीब अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलेजो जी 95 सागरा अवामी तहरीक ज़िले ठठे तरफ़ां रसूल बख्श पलेजो जी आखिरी आरामगाह जमशाए ते तकरीब मुनक़द करे क़ौमी ऐं इनक़लाबी गीतनि सां भेटा पेश कई वई। अॻवाननि गुलनि जी चादर चाढ़े सिंधी क़ौम जी क़ाइद खे सलामी ॾिनी। सागरा तकरीब में सिंधियाणी तहरीक जी औरतुनि भी वॾे अंग में शिरकत कई। नवनि किनालनि ऐं सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। किंजर ऐं हाली जी ढंढ ते कब्ज़नि ख़िलाफ़ भी नारेबाज़ी पिणु कई वई। दुश्मन दहशत गर्दी जो